नाज़रीन, चोटियानी वेझो टंडो मिठा खान जे रहवासी पोरियत वज़ीर भील जी मासूम न्याणी शांति पैदाइशी तौर पेशाब ऐं पायखानो हिक ई जगह तां अचण सबबि सख़्त तकलीफ़ में आहे। नीगिरीअ जे वारसनि सरहंदीअ वारनि खे अपील कई आहे त न्याणीअ जे इलाज में माली मदद कई वञे। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे अली अकबर जूणेजो। चोटियारियूं वेझो टंडो मिठा खान जे रहवासी अक़लियती भील बिरादरीअ जे मिसकीन पोरियत वज़ीर भील जी 5 साला न्याणी शांतीअ खे पैदाइशी तौर पेशाब ऐं पैखानू हिक ई जगह तां अचण सबबि संदन न्याणी सख़्त तकलीफ़ खे मुंहुं ॾेई रही आहे। पोरियत वज़ीर भील घर में अकेलो कमाइण वारो आहे, जेको सॼो ॾींहुं मज़दूरी करे पंहिंजे ख़ानदान जी किफ़ालत करे थो। जेकर कंहिं ॾींहुं हिन खे मज़दूरी नथी मिले त हिन जे घर जी चुल्ह बि नथी ॿरे। हिन पंहिंजो अल्लाह ताला खपाए पंहिंजे न्याणीअ खे मुख़्तलिफ़ डॉक्टरनि खे ॾेखारियो ऐं वस आहार इलाज बि करायो आहे, पर हिन खे को बि फ़ाइदो न थियो। हाणे डॉक्टरनि जो चवणु आहे त संदसि ऑपरेशन थींदो, जंहिंजो 5 खां 6 लख रुपया ख़र्च आहे, जेको ही मिसकीन ख़ानदान बर्दाश्त नथो करे सघे। महसूम न्याणी शांतीअ जे नाने भूरो भील माउ मारवी ऐं हितां जे समाजी अॻुवाण सैयद मोज़ली शाह आवाज़ टीवीअ सां ॻाल्हाईंदे चयो त गरीब मिसकीन आहियां, मिसकीन माण्हू आहियूं, न्याणी आहे, मजबूर हाणे असां वटि अटो ई कोन्हे। हाणे हिन जो 5 लख जो ख़र्च आहे, पहुचे त महिरबानी करे असां ग़रीबनि जी मदद कयो। सरकार के मुझे अपील है तो मुझी न्याणी जो ऑपरेशन कराए ऐं मूंखे मदद ॾियो। ऐं मुझी न्याणी मूं वटि एतिरो पैसो आहे कोन्हे, ऐं आणिया ऐं चाढ़िया, ऐं घर में गुंजाइश एतिरी आहे कोन्हे, ऐं खणी बि वई आई पर एतिरो पैसो कोन्हे, पोइ आउं वापसि खणी आई। हिन करे मुंहिंजी मदद करियो, सभु मुंहिंजी न्याणी जो ऑपरेशन थी वञे त आउं तव्हांखे दुआऊं कंदीसां। हीअ नंढड़ी आहे असांजे ॻोठ मंझि, जेको जंहिंजी उमिरि 5 साल आहे। हिन जो कुदरतनि जाए ॼम खां वठी पैखाने जी जॻह बंदि आहे ऐं हिन जो ऑपरेशन कराइणो आहे। ऐं हिन जो जेको असां डॉक्टर सां मशवरो कयो, डॉक्टर तक़रीबन 5.5 लख रुपया ख़र्चु ॿुधाइनि पिया ऐं असां वटि एतिरी गुंजाइश कोन्हे का। मुंहिंजी गुज़ारिश आहे गवर्नमेंट ऑफ सिंध खां ऐं वस वारनि सभिनी माण्हुनि खां त हिन नंढड़ी जी मदद कनि। ज़रूरत इन ई ॻाल्हि जी आहे त हुकूमत सिंध सिहत खाते ऐं वस वारनि खे हिन मिसकीन ख़ानदान जी मदद करणु घुर्जे, जीअं हिन महसूम ॿारड़ी शांतीअ जो ऑपरेशन थी सघे। कैमरामैन शाहनवाज़ कुंभर सां गॾु अली अकबर जूणेजो, आवाज़ टीवी न्यूज़, चोटियारियूं।